घोटकी बाईपास भरसा मोटरसाइकिल फुर की कोशिश दौरान जेके फोरू आहिनि उन्हनि जो ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थियो आहे। पुलिस घोटकी बाईपास भरसा हिकु फोरू खे जेको आहे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंखे थाणे ते मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त अञा हिकु या उन खां वधीक कुझु माण्हू आहिनि जेके माण्हू जेके आहिनि उहे कमंद में अंदरि लिकियल आहिनि। अञा ताईं जेको माण्हू सोगो कयो वियो आहे उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई, नई उनजी का सुञाणप थी सघी आहे। हिन सॼी कार्रवाई बाबति असां DSP घोटकी अब्दुल कादिर चाचर साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उनखां पुछूं था त छा इंफॉर्मेशन हुई, पुलिस खे छा कारकर्दगी हासिल छा इंफॉर्मेशन हुई, रिजल्ट छा निकितो? इंफॉर्मेशन नहीं आई तो सुबह जे तकरीबन कोई 11 के करीब बिन हथियारबंदन का मोटरसाइकिल फड़न करने की कोशिश कई, जैसे इतला मिलो पुलिस जो जवान पहुची आ। उहे फोरू पुलिस जे भउ खां जेको आहे ये गाड़ी सटे करे पंहिंजो हिन पासे कमंद में हलिया विया। बस इहो ई इतला आई आहिनि त ॿ माण्हू जेके आहिनि उहे जेके हथियारबंद हुया, जेके फुर करण वारा हुया, उहे हिन में कमंद में हलिया विया। हाणे तव्हांजी स्ट्रेटजी छा आहे? हाणे असांजी इहा ई आहे त चौ तरफ़ असांजो पुलिस जो जवान बीठल नी घेरो आहे ऐं असां हाणे नफ़री इकट्ठी करे असां हिन कमंद में लहंदासीं, छो त कमंद घाटो आहे। इन में हिक ॿिए सां जे 2-4 फुटनि जे फ़ासिले ते हेठि लही करे सॼी सर्च कंदासीं। इंशाअल्लाह अल्लाह खां कामयाबी मिलंदी। जी DSP घोटकी जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। तोड़े जो हिकिड़े माण्हू खे गिरफ़्तार थींदे पुलिस मोबाइल में थाणे ते मुंतकिल थींदे ॾिठो वियो आहे, जंहिंजा फुटेजिस बि असां वटि मौजूदु आहिनि, पर DSP तरफ़ां हिन ॻाल्हि जी तरदीद कयो आहे त उन शख़्स जी गिरफ़्तारी हितां न थी आहे। पुलिस जो चवणु आहे त कुझु शकी माण्हू हिन कमंद में अंदरि दाख़िल आहिनि। पुलिस सर्च ऑपरेशन कंदी, हुन खां पोइ हिन इलाइक़े खे क्लियर करार ॾिनो वेंदो। जी।